जामशोरे में सिंध जी क़ौमी रांदि मल मलाखड़े जा मुक़ाबला कराया विया। सिंध जुणेजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध जे मरकज़ी अॻवान रईस रुस्तम अली जुणेजो रईस बरकत अली जुणेजो तरफ़ां बुज़ुर्ग सखी अलहाज मोहम्मद इब्राहिम जे 19 ॿारहे जे मौक़े ते सिंध मल पहलवान एसोसिएशन तरफ़ां सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी फेज़ 2 में मुनक़िद करायल 2 ॾींहनि वारे मल मलाखड़े में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां मशहूर पहलवान शरीक थिया, जिन में मल पहलवान एसोसिएशन ज़िले जामशोरे जो सदर सिकंदर चांडियो, आशिक अली बुर्दी, गुल हसन चांडियो, हजूर बख्श ज़रदारी, बिस्मिल्लाह मरी, इरफान मल्हा, मोहम्मद चांडियो, अख्तियार ज़रदारी, हुसैन मुगैरी समेत ॿिया केतिरा ई मल पहलवान शरीक थिया। मलाखड़े में पहिरीं जोड़ में आशिक बुर्दी अला बख्श मक्सी खे दसे 3000 जो रोक वारो मुक़ाबिलो खटियो। ॿिए जोड़ में गुल चांडियो हजूर बख्श ज़रदारी के दसे 3000 जो रोक इनाम माणियो। इन मल मलाखड़े वारे प्रोग्राम में शौक़ीननि वॾे अंग में शरीक थी मल रांदि ॾिठी ऐं पहलवाननि खे खूब दाद ॾिनो। ही हुई हिन वक्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।